अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ सां माया फरा अख्तियार हेडलाइन सवार थियूं तफ़सीली ख़बरुनि में वाक़े भली कार। नाज़रीन, बुलेटिन की शुरुआत कंदासीं अहम ख़बर सां। नसीराबाद में बदफलीबाद क़त्ल कियल बाड़े जे कातिलनि जी गिरफ़्तारी जे लाइ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। शहरी इत्तेहाद जे सॾ ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। धरणे सबबि इंडस हाईवे ते गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं आहिनि। अॻवाणनि जो चवणु आहे त 24 कलाक गुज़रण बावजूदि बाड़े जा कातिल गिरफ़्तार न आहिनि थी सघिया। संदन चवणु हो त बाड़े जे कातिलनि जी गिरफ़्तारी ताईं एहतजाज जारी रहंदो। हवा खे नाज़रीन आगाही ॾियूं पिया। अहम ख़बर खां त नसीराबाद में बदफलीबाद क़त्ल कियल बाड़े जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। शहरी इत्तेहाद जे सॾ ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। धरणे सबबि इंडस हाईवे ते गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। अॻवाणनि जो चवणु आहे त 24 कलाक गुज़रण बावजूदि बाड़े जा कातिल गिरफ़्तार न आहिनि थी सघिया। संदन चयो त बाड़े जे कातिलनि जी गिरफ़्तारी ताईं एहतजाज जारी रहंदो। नसीराबाद में बदफलीबाद क़त्ल कियल बाड़े जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। शहरी इत्तेहाद जे सॾ ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। धरणे सबबि इंडस हाईवे ते गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। अॻवाणनि जो चवणु आहे त 24 कलाक गुज़रण बावजूदि बाड़े जा कातिल गिरफ़्तार न आहिनि थी सघिया। नाज़रीन, इन हवाले सां वधीक तफ़सील ॼाणण लाइ राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर अला बख्श कुरैशी सां। अला बख्श, अपडेट कजो इन हवाले सां। शहरी इत्तेहाद जे सॾ ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। जी फरा बिल्कुल अॼु कल लिंग कांडाणी दड़ वाक़ियो थियो आहे। वैशी धर्म 7 सालनि जे मासूम बालक नवीद बिरोईअ खे वर्ग लाइ हिकिड़ी जेको आहे सो नामालूम जॻह ते वठी वञी उन सां हिननि जिनसी ज्यादती बि कई आहे ऐं धोता ॾेई हुनखे क़त्ल करे छॾियो आहे। तंहिंखां पोइ अॼु समूरो शहर सरापा एहतजाज बणियल आहे। शहरी इत्तेहाद जे सॾ ते हिकु तमामु वॾो जुलूस निकितो आहे, जेको जुलूस सैयद महल खां शुरू थियो ऐं मुल्क जी अहम शाहरा इंडस हाईवे ते सिंगार नुनारी, अब्दुल जब्बार मंगी, फौजिया सिंगार नुनारी, इब्राहिम जांगियो, इनायत तुनियो ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में धरणो हंयो वियो, जंहिं सबबि ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं ऐं वी वांट जस्टिस जे नारनि सां समूरो एहतजाज गूंजी रहियो हो त हिन मासूम बालक सां जेको ज़ुल्म थियो आहे, जेका ज्यादती थी आहे, उहे बिना देर कातिल गिरफ़्तार कया वञनि। 24 कलाक गुज़री चुका आहिनि पर पुलिस का बि पेशरफ़ न करे सघी आहे ऐं इन खां पोइ वरी साॻियो एहतजाजी धरणो हितां निकितो आहे, जेको वरी थाणे ॿीहर धरणो लॻो आहे, जिते पुलिस खां मुतालबो कयो आहे त असांखे कातिल गिरफ़्तार करे ॾिना वञनि, कातिलनि खे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे, कातिलनि खे ज़ाहिर कयो वञे। जेसीं ताईं हिन मासूम बालक जा कातिल गिरफ़्तार न थींदा तेसीं ताईं शहरियुनि जो एहतजाज रोज़ानो जे बुनियाद ते जारी रहंदो ऐं वधीक अञा बि पुर असर एहतजाज कयो वेंदो, छो जो हीउ जेको अलमनाक वाक़ियो थियो आहे वैशी दरंदनि जे तरफ़ां, इन ते पूरो शहर सरापा एहतजाज हर रख आली आहे ऐं हिन एहतजाज में मासूम ॿार जेके वालदेन शरीक थिया आहिनि, पाण सां गॾु पुलनि ते मासूम ॿारड़ा बि खणी आया आहिनि, औरतूं बि शरीक थियूं आहिनि, जिन हिन दरंदगीअ जे ख़िलाफ़ सख़्तु